लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असां जूं ॻाल्हियूं सिंध जे हिकु अहम अॻूणे ऑफिसर सिंध एजुकेशन फाउंडेशन सिंध जे घर खाते फाइनेंस लोकल गवर्नमेंट मुख़्तलिफ़ हंधनि ते ख़िदमतूं सर अंजाम ॾींदड़ जनाब कबीर काज़ी साहब सां जारी आहिनि ऐं काज़ी साहब सां असां पहिरें हिसे में उनजे ज़ाती हवालनि सां जेके बि ॻाल्हियूं जेके बि सवाल आया पे उहे कया आहिनि। हाणे साईं जी प्रैक्टिकल लाइफ जेका आहे उहा शुरू थी त ॾिसो था त साईं छा छा कयो। साईं हाणे तव्हां नौकिरी जेका कई त पोइ 1999 में सिंध फेडरल पब्लिक सर्विस कमीशन मां CSS कयो, ठीकु आहे। कहिड़े ग्रुप में आयो? DMG। अच्छा होशियारु हो छा? हाणे PS न होशियारु हो छा? अलहमदुल्ला। हा तव्हांजा बैचमेट ॿिया के मशहूरु माण्हू? बैचमेट काज़ी शाहिद परवेज़ साहब रहियो आहे। अच्छा। मैडम नाहिद शाह दुरानी आहे, तनवीर कुरैशी साहब आहे, इलाही असांजा आहिनि कुली जेके ॿियनि सूबनि जा के? ॿियनि सूबनि मां इलाही आहिनि के वेझा रहिया हुजनि तव्हां सां? जी सभु हाणे हिकिड़े ग्रुप दोस्तीअ में के रहिया? सभु अञा ताईं वेझा आहियूं। सभु अञा ताईं हिकिड़े ग्रुप अॼुकल्ह व्हाट्सअप जो आसानी थी वई आहे। अच्छा। हिकिड़े ग्रुप जे ज़रिए सभु पाण में गॾियल आहियूं के पुलिस में के कहिड़े बि हुन सां हिकिड़ी सुठी ॻाल्हि इहा हूंदी आहे ग्रुप्स में पाण में त उन्हनि में पोइ इहा ॻाल्हि ख़तमु थी वेंदी आहे त मां DMG आहियां या मां पुलिस आहियां या मां फलाणो आहियां, पोइ उते सभु यार दोस्त आहियूं। हमअसर सो जी हा, इन तरीक़े सां आहे। सभिनी सां आहे, सभिनी सां रहियो जी हा। अच्छा हाणे तव्हां DMG थी वियो, बसि उहो PS थी वियो। PFC खां पोइ पहिरियां जेके 6 साल खनि हुया 7 साल उहे पंजाब में सर्व कयो। किथे? पंजाब में फैसलाबाद, बहावलपुर, रहीम यार ख़ान, मुज़फ़रगढ़, लोधरा, इहे मेन राजनपुर। माना मथां खां हेठि लहंदा आया? जी हा। बसि पहिरियों मथे हुयो फैसलाबाद पहिरियों साल खनि, तंहिंखां पोइ जेको आहे सो साउथ में सॼी नौकिरी कई ऐं ॾाढी ख़ुशी आहे मूंखे हिन ॻाल्हि जी त छो त कल्चर बि असांजो काफ़ी मिले थो ऐं ॾाढी मोहबत मिली उन्हनि माण्हुनि खां। ऐं हिन महिल ताईं बि जेको आहे सो जंहिं ऑफिस में वियासीं उहो मुंहिंजे ख़्याल शाइरी वाइरी में छा चइबो आहे हिनखे त दोस्त छोड़ के आए पीछे। हा दोस्त ई पुठियां छॾे आयासीं जेके अॼु बि कॾहिं कंहिंजे ख़ानदान में शादी बि थिए थी त कार्ड बि मोकिलनि था, फोन बि कनि था। पारा तो न छॾियो अथव? हा उहो असांजो पाण में। ऐं पोइ उते छा असिस्टेंट कमिश्नर तौरु भर्ती? जी असिस्टेंट कमिश्नर। पोइ मां प्रमोट थियुसि त एडिशनल कमिश्नर, एडिशनल डिप्टी कमिश्नर। कॾहिं थियो? इहा ॻाल्हि हूंदी मुंहिंजे ख़्याल में 96 जी 96 मुंहिंजे ख़्याल में। त उनखां पोइ मां एडमिनिस्ट्रेटर बि रहियुसि हुते ज़िला काउंसिल लोधरा में ऐं राजनपुर में रहियुसि, मुज़फ़रगढ़ में रहियुसि। अवां फैसलाबाद में जेको रहिया या ॿिया जेके बि एरिया ॾिसियो था त उहे निस्बतन सेमी अर्बन सेमी रूरल आहिनि। फैसलाबाद त प्योर अर्बन आहे। एडवांस हू आहे जंहिंमें कारखाने जी इलाही वॾी इन्वॉल्वमेंट। जी जी बिल्कुलु। उतां जा माण्हू छा आहिनि? ॾाढा सुठा माण्हू आहिनि इंडिविजुअली। मां ॿी ॻाल्हि थो पुछां, ॿिए नमूने थो पुछां। उहो हीअ आहे त उतां जा माण्हू पंहिंजे इन फैसलाबाद जी तरक़ी जे लाइ रुगो सरकार थिए था भाड़ेनि या पाण में बि को अफ़ाल अथनि? फैसलाबाद इज़ लिटिल डिफरेंट छो त हुते जी पंहिंजी इकोनॉमी जेका आहे उहा इंडस्ट्रियलिस्ट जे करे आहे ऐं इंडस्ट्रियलिस्ट जी पंहिंजी ज़रूरत आहे त कुझु शयूं बहितर हुजणु खपनि ताकी इन्वेस्टर अचे, ॿाहिरि वारो माण्हू अचे जेको असांखां हिते कारोबार थो करे त उहो अचे। जीअं हाणे मां वियुसि जॾहिं त असां उहे ऑफिसूं ॾिठियूं जिते अञा ताईं उहे हुननि जा वॾा जेके हुआ जेके मे बि एतिरो घणो बिज़नेस सां पढ़ियल न हुया पर प्रैक्टिकली बिज़नेस जी नॉलेज उन्हनि वटि इलाही घणी हुई, पर अञा बि उहो तरीक़ेकार उहो ई हुयो त नंढी ऑफिस आहे, घरां मानी वठी अचो, मानी जो ई मतिलबु उहो पुराणो तरीक़ेकार हुयो। ॿार जॾहिं उन्हनि जा वरी ॿिया विया, को हिते पढ़िया, को ॿाहिरां विया, MBA कयो, फलाण कयो, नयूं नयूं प्रैक्टिसिस ॾिठियूं, नया कॉर्पोरेट इदारा ॾिठा, त उन्हनि खे पोइ वरी इहो थियो त न असांजी बि ऑफिस, मुंहिंजी वॾी फैक्ट्री थी हले पई, टेक्सटाइल मिलूं आहिनि, 2 टेक्सटाइल मिलूं आहिनि, त मुंहिंजी ऑफिस बि ओड़ी कॉर्पोरेट साइज़ जी हुजणु खपे, ओड़ो हुजणु खपे, को अचे त उनखे नज़र अचे। जी, त उहो 90s में जेको आहे सो तमामु वॾी चेंज आई।
90s में तमामु वॾी चेंज आई। उन चेंज जेको आहे सो ऐं वरी ख़ासि तौर ते तव्हां ॿुधो हूंदो त चौधरी नज़ीर साहिबु हुयो जेको इलाही अरसे खां ज़िला काउंसिल जो चेयरमैन हमेशह उहो रहियो हुते फैसलाबाद में। उन जा पुट जेके हुया शाहिद या ॿिया जेके उहे उन्हनि वरी जेको आहे सो वधीक चेंज आंदी, उन्हनि वरी दुनिया ॿी ॾिठी मॉडर्न कयो। हा, ऐं हुनजो पॉलिटिकल हिकिड़ो इन्फ्लुएंस हुयो, हुनजो एक्सपीरियंस ई मॉडर्न। बिल्कुलु, त उहो करे पिया सघिया। त उन्हनि वरी पोइ ॿियनि माण्हुनि सां गॾिजी वरी ॿिया हुया, जीअं हाणे गुल अहमद सॉरी उते जेको आहे सो या सितारा केमिकल, सितारा टेक्सटाइल, सितारा इंडस्ट्री, सितारा फलाण, इहे वॾा ग्रुप आहिनि इहे। त इन्हनि वरी पोइ सभिनी हिकिड़ो इहो कयो त भई असांखे बि हिन में कुझु करणु खपे, छो त हिन में असांजो फ़ाइदो आहे। ठीकु आहे न, त पोइ हू पाण वरी पोइ ॿियनि शयुनि में बि इन्वॉल्व थींदा पिया। पोइ हुननि रियल इस्टेट में बि आया, पोइ ॿियूं बि कमु हुननि कया, त वॾी वॾी सुठियूं सोसाइटियूं ठाहियूं, वॾी बिल्डिंगूं ठाहियूं, वॾो फलाण कयो, शहर खे इम्प्रूव करण जो कयो। ऐं इन में बि को शक कोन्हे को त जेका गवर्नमेंट आहे पंजाब गवर्नमेंट, उन में तमामु वॾो साथ ॾिनो। उन में ख़ासि तौर केरु पुठिएं गवर्नमेंट तव्हां हुआ? मुंहिंजे हूंदे त नवाज़ शरीफ़ हो, नवाज़ शरीफ़ साहिबु हुयो, ऐं उन वक़्तु ग़ुलाम हैदर वाइन साहिबु हुयो चीफ मिनिस्टर। पर मुंहिंजे ख़्याल में तब्दीली उन खां पोइ आई गवर्नमेंट वारी। इंडस्ट्रियलिस्ट जेको पाण कयो उहो त उन वक़्तु शुरू करे छॾियो, पर जेको हुते जेका आई तब्दीली गवर्नमेंट जी पेट्रोनेज कॾहिं खां मिली हूंदी? जॾहिं पहिरियों दफ़ो शहबाज शरीफ़ साहिबु थियो चीफ मिनिस्टर, ऐं पोइ वरी जेको परवेज़ इलाही साहिबु चीफ मिनिस्टर थियो। परवेज़ इलाही साहिब जे दौर में इहो पंजाब में वॾो कमु थियो त हुननि को कंसल्टेंट हायर करण जे बजाए ॾिसो त को सुठो हिकिड़ो माण्हू अची थो वञे त वॾा कमु करे थो वञे। तॾहिं हुननि हिकिड़ो चेयरमैन PND आयो, उन अची PND मां सॼे पूरे पंजाब जे लाइ प्लैनिंग रोड मैप ठाहियो, ऐं हुन सॼो पंहिंजे ऑफिसरनि खां कमु करायो। हुन को ॿाहिरां कोन माण्हू वरितई, हुन माण्हू पाण ऑफिसरनि मां चूंडियईं, ऐं पोइ उन्हनि खां हुन कमु वरितो, ऐं उन्हनि पोइ जॾहिं हिकिड़ो ठाहियो त पोइ इहो परवेज़ इलाही साहिब जे दौर में वॾो कमु थियो। ऐं उन दौर में पोइ इन्हनि सभिनी शहरनि खे वॾी तरक़ी मिली। ऐं पोइ उन खां पोइ छो त शहबाज शरीफ़ साहिब जे दौर खां वठी शुरू थी चुकी हुई, ऐं उनखे हुन वधायो, वरी पोइ हू वियो त वरी शहबाज शरीफ़ साहिबु आयो, वरी उन अञा वधीक उनखे वधायो। त इहो पंजाब में तमामु वॾी पेट्रोनेज रही आहे। असां वटि सिंध में बि इहा वॾी रही आहे। जॾहिं खां असां कराची इम्प्रूवमेंट प्रोजेक्ट ठाहियो, तंहिंखां पोइ कराची खां पोइ जेको सिंध सिटीज़ इम्प्रूवमेंट वारो ठहियो, ॿिया कुझु इशू साम्हूं आया जो इहे एतिरो अॻियां हली न सघिया, पर इहे ज़रूरी आहिनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में हाणे बि इहो थियणु खपे त सिंध में बि को बाक़ी शहरनि खे, बाक़ी ॿियनि जेके सेकेंडरी टाउन्स आहिनि, उन्हनि खे इम्प्रूव करण जे लाइ को हिकिड़ो पैकेज का हिकिड़ी शइ हुजणु खपे, पर उनजी ओनरशिप हुजणु खपे लोकल गवर्नमेंट जे थ्रू। इहो न हुजे त असां कराची मां माण्हू मोकिलियूं त वञी इम्प्रूवमेंट कराया टंडे मोहम्मद ख़ान में, इहो मुंहिंजे ख़्याल में एतिरो हली न सघंदो। टंडे मोहम्मद ख़ान जी इम्प्रूवमेंट टंडे मोहम्मद ख़ान में थियणु खपे, टंडे मोहम्मद ख़ान जा ई माण्हू उनखे लीड कनि। रिसोर्सिस अलबत्ता असांखे ॾिसणो पवंदो त उहे सरकार सॼी सिंध जी आहे। हिन में हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, अॻे असां ॾिसंदा हुआसीं त हुकूमत तब्दील थींदी त पुठी गवर्नमेंट जो सभु स्कीमूं फ्रीज़, वरी नयूं स्कीमूं शुरू थींदियूं, ऐं लोकली वरी दादागिरी हलंदी त ॾिसां तुंहिंजी स्कीम कहिड़ो ऑफिसर थो हलाए, पोइ उहा बंदि हूंदी, दादागिरी चालू हुई, केरु बि हुजे। पंजाब में ईअं न हो। पंजाब में बि ईअं थिए थो, उते बि ईअं थिए थो, पर असां जंहिं नमूने शहबाज़ ॾिठो या परवेज़ इलाही ॾिठो, त परवेज़ इलाही बि थोरो डेवलपमेंट हो। हा, पर पोइ थियूं न ख़तमु, उते बि अहिड़ा मिसाल आहिनि मौजूदु। अच्छा, वॾियूं वॾियूं स्कीमूं, जीअं हाणे मां कंहिंजो नालो नथो खणा, पर एतिरियूं वॾियूं स्कीमूं हुयूं, इवन हॉस्पिटल्स तक हुयूं जेके अधु ठही पई आहे त अधु बंदि पई आहे हॉस्पिटल डिविजनल हेडक्वाटर में, या ॿियनि हंधनि ते उते बि इहो थिए थो। नंढियुनि में अलबत्ता न थींदो हूंदो, पर वॾियुनि स्कीमुनि में ईअं थिए थो। माइंड सेट कहिड़ो आहे? छो त असां सम्झूं इहा था त जेका डेवलपमेंट आहे न, इहा जेको पॉलिटिशियन आहे उहो थो कराए, इन में त को शक न आहे त डिसीशन पॉलिटिकल हुजणु खपे। बिकॉज छो त पॉलिटिशियन खे असां वोट था ॾियूं, आणियूं था, त उन्हनि खे मैंडेट आहे, डिसीशन उन्हनि खे वठणु खपे। पर उन डिसीशन जी जेका इम्प्लीमेंटेशन आहे, एग्ज़ीक्यूशन आहे, उहा जेके हेठियां इदारा आहिनि वरी उन्हनि जे लाइ मैंडेटरी आहे। असां कुझु शयूं हाणे मां त इलेक्शन जे जेके रूल्स आहिनि, इवन उन में आहे त तव्हांजो जेको आहे एक्सपेंडिचर फ्रीज़ थी वेंदो। छो फ्रीज़ थींदो? तव्हां ॾिसो 3 महीना रुगो नथा थियनि न, सिंध में तव्हां ॾिसो त उनजो असरु को 10 महीना साल रहियो आहे।
6 महीना त तव्हांजी तक़रीबन केयरटेकर हली वई, उहा हली Besides, उहा वधी वई 90 ॾींहंनि खां पोइ ते निकिरी आइन कहिड़े बाइन कानून में पूरा ख़बर? थी विया। हा, ऐं उन खां पोइ तव्हां सिंध जेतिरो हिन में लूज़ कयो आहे, तव्हां अॼु तव्हां यूनिवर्सिटी रोड उन खां पहिरीं खोटे वियो, उन तव्हां बंदि करे छॾियो, उनजो तव्हांखे अॼु ताईं नतीजो भुगतणो थो पए। गाड़ियूं अॼु ताईं ॿियूं शयूं तव्हांखे ॾिसो, तव्हां हर शइ तक़रीबन तव्हां ॾिसो त केतिरो ॿियनि खे बि थियो हूंदो, मां नथो चवां त न थियो हूंदो, पर असांखे हिते घणो हिन जो भुगतणो पियो, छो त किट साइज़ ॿिया जेतिरा बि थींदा हुजनि, पर खामखा नज़र जेके असांजा एंकर पर्सन बि आहिनि तव्हां वांगुरु असांजा दोस्त, असां ते उन्हनि जी नज़र जेको आहे सो घणी थी पवे हेॾे हिन सूबे ते, ख़ासि तौर ते कराची ते, ॿियनि ते घटि आहे, त इहो न हुजणु खपे। डेवलपमेंट स्कीम आहे, इहो कीअं नथी सघे त तव्हां अॼु 4 सिरूं लॻाइनि, सुभाणे हाणे हिनखे छॾे ॾियो, वरी 6 महीननि खां पोइ ॿी हुकूमत ईंदी त पोइ वरी 4 सिरूं लॻाइजो, इहो त नथो थी सघे न। इहो माइंड सेट कहिड़ो आहे? इहो इन जे करे न त असां सम्झो त पॉलिटिशियन थो कराए, हालांकि इहो पॉलिटिशियन जो न आहे। उहो ऐं इहो तव्हां ॾिसो त मूंखे वॾेर को माइंड सेट आहे। सर तव्हां ॾिसो न, उन ॾींहुं स्पीच में प्राइम मिनिस्टर साहब पंहिंजी स्पीच में चयो त उहो जेको महमूद अचकज़ई साहब के गांव की रोड फेडरल गवर्नमेंट बना रही है, ऐं मूंखे अफ़सोस थियो हिन स्टेटमेंट ते त तव्हां इहा स्टेटमेंट ॾिनी, ऐं लेवल इहो करे त मां जेको आहे सो अहसान तव्हां ते फेडरल गवर्नमेंट खे थोरो लेवल कहिड़ी आहे? एक्चुअली त दिस इज़ फेल्यूर। हा, इहा त तव्हांजी प्रोविंशियल गवर्नमेंट खे बि न, पर तव्हांजी लोकल गवर्नमेंट खे, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खे इहो रोड ठाहिणु खपंदो, बिल्कुलु ठीकु आहे। या प्रोविंशियल बजट में हुजणु खपंदो न। तव्हां छो था इहा ॻाल्हि तव्हां ज़िक्र बि कयो छो था? तव्हां त इहो ॿुधायो त मां असां एतिरो डिवॉल्व करे छॾियो आहे जो हाणे इहो कमु तव्हांजो हिते थो थिए। ऐं ॿी ॻाल्हि त इहा रोड रुगो महमूद अचकज़ई जे घर जी त कोन्हे का न, ॿिया 1000 माण्हू रहंदा हूंदा हुते, त इहो जेको माइंड सेट आहे न, इहो ख़तमु थियणु खपे त मां ही कमु करे ॾिनो। डेवलपमेंट बाय डायरेक्टिव जेका आहे न, त हीउ डायरेक्टिव अची वियो त हेॾे रोड ठाहियो, न, प्लैनिंग बेस्ड डेवलपमेंट कोन्हे का, दैट इज़ द मेन इशू। वॾा कम पंजाब जे इन्हनि इलाइक़नि में अव्हां जे हथां थिया हुजनि? मुंहिंजे हथां त सच न, पर मां कुझु ॻाल्हियुनि में इन्वॉल्व हुयुसि। जीअं NTDC जी वॾी लाइन पे पई, त उन जे लाइ ज़रूरत हुई त एक्वायर कई वञे लैंड, जिते मेन उन्हनि जा पिलर पोल जेके वॾा पाइलान था जेके लॻनि, ताकी उहे लॻी सघनि। ॿियो वरी ट्राइबल 11,000 KV वारी। जी हा। ॿियो वरी ट्राइबल एरिया आहे, उहो अलहदा प्रॉब्लम हुयो, त मूं वटि छो त हुते PA बि मां हुयुसि, पॉलिटिकल असिस्टेंट जेको आहे उहो बि मां हुयुसि, त उहो ट्राइबल एरिया मां वरी पोइ इहे मज़ारी, गोरचाणी, ॿिया जेके आहिनि द्रेशक, इन्हनि सां ॻाल्हि ॿोल करणु, इहो इशू रिज़ॉल्व करणु। इंडस हाईवे पे ठहियो तंहिं ज़माने में, इहो हिकिड़ो ॿियो वॾो इशू हुयो। इन में त वरी पोइ बुक्टी साहबान बि इन्वॉल्व हुया। माना उहे चाहिनि था त हितां गुज़रे हितां न गुज़रे, इहो इशू हूंदो न? इहो इशू न हुयो, या ठहे ई उहो त रोड जी हिकिड़ी अलाइनमेंट तय थी वई, हिकिड़ी अलाइनमेंट तय थी वई। उहो इशू वरी ॿिया हूंदा त इहा मुंहिंजी ज़मीन आहे, मुंहिंजी ज़मीन मां मिटी था खणो त मूंखे एतिरा पैसा ॾियो, त मूंखे एतिरा पैसा ॾियो। हाणे केतिरियूं अहिड़ियूं ज़मीनूं हुयूं जेके सरकार जूं ज़मीनूं आहिनि, कंहिंजूं बि न, पर असां चऊं था न, मुंहिंजे तुमनि में अची वई त मां तुमनदार आणण जो फ़ैसिलो मूंखे करिणो आहे। ठीकु आहे न। सो कुझु ट्रेडिशन्स आहिनि पुराणियूं, उन्हनि खे बि तव्हांखे ज़हन में रखिणो आहे, ऐं कुझु जेके आहिनि से सरकार जूं कम आहिनि, कानून आहे, उनखे बि रेगुलेट करिणो आहे। सो थोरो ॾुखियो कमु हुजे थो, छो त जेकॾहिं कोई यूनिफॉर्म वारो बि ईंदो त पोइ त रुॻो लठ खणी वेंदो न, त वाह हीअ आहे लाइन, हीअ आहे कानून, उनजो कमु बि इहो आहे, उनजो कमु बि इहो ई आहे त हू उनखे इम्प्लीमेंट कराए। पर जेको सिविलियन ऑफिसर आहे उनजो वरी पोइ ॿई पासा उनखे ॾिसी पोइ थो हलाइणो पवे। ऐं पोइ वरी बॉर्डर मिलिट्री पुलिस वरी पंहिंजी थी हुजे, त पोइ बॉर्डर मिलिट्री पुलिस खे गॾु वठी, उन सां गॾु तमामु तय कंदा न। जी हा, कहिड़ो कहिड़ो इन करे। पर इहो आई एम हैप्पी, अल्हम्दुलिल्लाह कॾहिं बि मूंखे को इशू कोन थियो। जॾहिं बि जंहिंसां ॻाल्हायो, वॾा असां ट्राइबल वारा चवंदा आहियूं, पर इहे साईं वॾा वैल्यूज़ वारा माण्हू आहिनि। इहे तमामु वॾी वैल्यूज़ वारा माण्हू आहिनि। उन्हनि सां तव्हां जॾहिं ॻाल्हायो ॿोलायो, जॾहिं तव्हां का ॻाल्हि कयो उन्हनि सां, तव्हां हली वञो हुननि वटि कंहिं कम जे लाइ, मजाल आहे जो को माण्हू तव्हांखे साम्हूं जवाबु ॾेई या को रेज़िस्टेंस थिए। ऐं ॿी ॻाल्हि त इहो बि हिकिड़ो साण ख़्यालु आहे त माण्हू नथा चाहिनि त हीअं न थिए, ईअं बि न आहे। माण्हू चाहिनि था त मे बि कंहिं दौर में हुजे, पर हाणे जेको आहे सो ईअं न आहे। मां त 90s खां वठी ॾिठो आहे, पंहिंजी नौकिरी खां वठी, त माण्हू चाहिनि था त इहे कम थियनि, भलाई वारा कम थियनि। अच्छा, पोइ हाणे 90 अची विया। हा, पोइ 96 पोइ 98 में मुंहिंजो ट्रांसफर हेॾे थी वियो। अच्छा, नवाज़ शरीफ़ साहब जी हिकिड़ी पॉलिसी हुई त भई जंहिं प्रोविंसिस जा ऑफिसर आहिनि उहे उन पंहिंजे पंहिंजे प्रोविंसिस वञनि, त
त तॾहिं मुंहिंजो पहिरियों दफ़ो मां ख़ुशि थियुसि जो मां साउथ पंजाब मां निकिरी मुंहिंजी हुते पोस्टिंग पे थी लाहौर। मूंखे इंटरव्यू जे लाइ सॾियो वियो त कमिश्नर लाहौर सां वञी इंटरव्यू मिली वठि त पोइ हू ॿुधाईंदो त तोखे शेखुपुरा पोस्ट करिणो आहे या लाहौर पोस्ट करिणो आहे। त मां वियुसि त पोइ उते ई मूंखे सेक्रेटरी सर्विसिस चयो त भई ॿी पॉलिसी अची वई आहे, सो हाणे में बि ॾींहं ॿिनि में तव्हांजो ऑर्डर थी वेंदो त तव्हां पंहिंजे प्रोविंस वेंदो। त पोइ मां आहियां रिज़वान अहमद साहब आहे जेको हाणे सेक्रेटरी पब्लिक सर्विस चेयरमैन कमीशन जो थियो आहे चेयरमैन साईं, थियो। इहो आहे काज़ी शाहिद परवेज़ आहे, हारून हुयो साहब, असां पोइ 4-5 ॼणा, सुहेल साले फारूकी आहे, इहे असां 4 ऑफिसर पोइ ओॾी महिल तव्हां वापसि पंजाब मां सिंध आयासीं। सिंध में आयुसि, हुते अची रिपोर्ट कई त मुंहिंजी पोस्टिंग थी वई एडिशनल कमिश्नर लाड़काणो। एडिशनल कमिश्नर लाड़काणे खां महीने जे अंदरि ई मुंहिंजी पोस्टिंग कराची थी वई ईस्ट में। उन खां पोइ वरी इहो परवेज़ मुशर्रफ साहब आहे जी ईस्ट में छा हुया? ईस्ट में मां एडिशनल डिप्टी कमिश्नर हुयुसि। अच्छा जी। उतां खां पोइ जेको आहे सो परवेज़ मुशर्रफ साहब टेक ओवर कयो त पोइ वरी मां एडमिनिस्ट्रेटर थी वियुसि DMC ईस्ट, पोइ वरी एडमिनिस्ट्रेटर थियो DMC मलीर, पोइ SNJD, पोइ सेक्रेटरी साइड ऐं हीअं हलंदा रहे। पोइ फाइनेंस में छा हुआ? फाइनेंस में मां आयुसि एज डिप्टी सेक्रेटरी। डेवोल्यूशन जॾहिं थी हुई त साईं फज़ल रहमान साहब असांजो चीफ सेक्रेटरी हुयो, जेके चीफ सेक्रेटरी हो तॾहिं हुते सेक्रेटरी फाइनेंस हुयो। उन मूंखे सॾियो त तोखे डेवोल्यूशन जी काफ़ी ख़बर आहे, छो त मां SNJD में डेवोल्यूशन वारी कमेटी में हुउसि, त हिते अची डेवोल्यूशन, छो त डेवोल्यूशन जेका तॾहिं न कई वारी थी, सो कानून त अची वियो पर न को रूल्स हुया, न को रेगुलेशन हुई, न को प्रोसीजर, का शइ कोन हुई त इहो डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जेका ठही आहे इंजण हुई इहा हलंदी कोन, इहा कीअं हलंदी, पैसा कीअं वेंदा। सो अल्हम्दुलिल्लाह पोइ साईं फज़ल रहमान साहब जी गाइडेंस में, फज़ल रहमान साहब उहे आहिनि जेके पोइ CM थिया, जेके पोइ केयरटेकर CM बि थिया। जी छो त साईं जो तालुक़ु अकाउंट्स वारे हुन सां हो त फाइनेंस हुन जी वॾी ग्रिप हुई फाइनेंस ते। ऐं पोइ असां, पर फाइनेंस ते छा साईं ओवरऑल हुयो, सभिनी हर डिपार्टमेंट जी वर्किंग, हर डिपार्टमेंट जी सभिनी शयुनि खे ॾाढो चङी तरह सम्झंदो हुओ इहो। पोइ वरी असां सभई इहो डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जो फाइनेंशियल सिस्टम सॼो क्रिएट कयो, जेका लोकल फाइनेंस विंग आहे हाणे हिन में फाइनेंस डिपार्टमेंट में, इहा ओॾे वक़्तु पोइ असां क्रिएट कराई ऐं उते रहियुसि मां। पोइ प्रमोट बि थियुसि त उते ई रहियुसि। पोइ वरी उते प्रोजेक्ट आयो, प्रोग्राम आयो एशियन डेवलपमेंट बैंक जो डिवॉल्व सोशल सर्विसिस प्रोग्राम, त उन्हनि खे कीअं सपोर्ट कबो, उनजो PD बि हुयुसि, एडिशनल सेक्रेटरी बजट बि हुयुसि ऐं उनजो PD बि हुयुसि। पोइ वरी फुल टाइम PD जे तौर ते आयुसि ऐं मुंहिंजे ख़्याल मां शायदि अहिड़े क़िस्म जे कंहिं प्रोग्राम में वाहिद PD हूंदुसि जंहिं 5 साल पूरो PD रहियुसि मां, प्रोग्राम जी नेगोसिएशन खां वठी हुनजी फाइनल रिपोर्ट ताईं। हालांकि कंप्लीशन ओड़े तरीक़े सां न थी सघी जीअं थियणु खपंदी हुई, पर बहरहाल जेतिरो थी सघियो उहो कयो। त उन में पंजाब ऐं सिंध में फ़र्क़ु कहिड़ो? पंजाब में त इहो हुई कोन, एक्चुअली असां सिंध में एतिरो सुठो कमु कयो। न कम जे तरीक़े में। अच्छा, कम जे तरीक़े में पंजाब में ब्यूरोक्रेटिक असरु वधीक आहे। अच्छा, हुते ब्यूरोक्रेसी वधीक स्ट्रांग आहे ऐं घणो करे जेको कमु आहे सो रूल बेस्ड आहे, कानून तहत आहे, प्रैक्टिस बेस्ड तमामु घटि आहे, रिवायती घटि आहे, रूल बेस्ड वधीक आहे। पर बहरहाल डिटीरियोरेशन थींदी थी रहे, डिक्लाइन थिए थो। उहो मेनली इन जे करे जो असां पंहिंजे उन्हनि शयुनि खे रिव्यू नथा कयूं, रिवाइज़ नथा कयूं। टाइम सां गॾु गॾु उन्हनि शयुनि खे बि रिव्यू करणु खपे, चेंज बि कजे। ठीकु आहे न। नेचुरली जेकॾहिं को चेयरमैन ज़िला काउंसिल थो अचे त रुगो नाले जे लाइ त नथो अचे न, हुनखे ठीकु आहे न, त हुनखे उहो इख़्तियार मिलणु बि खपे, पर उन इख़्तियार खे कीअं रेगुलेट कजे उहो सही तरीक़े सां को हुन ते पॉलिसी ऐं ख़ुदि हुनजा रिज़ल्ट ॾिसण बि खपनि त हुन परफॉर्मेंस बिल्कुलु अनब्रिडल्ड न हुजे। बिल्कुलु। त इहो हिकिड़ो हुते आहे। हुते लोकल गवर्नमेंट जो सिस्टम जेको आहे सो चइजे त जेको जेका हायरार्की आहे हुनजी, यानी जेकॾहिं इलेक्टेड नाहे बि सही, त पोइ बि जेका हुनजी हायरार्की आहे, जेका गवर्नमेंट जा बि जेके यानी लोकल गवर्नमेंट सर्विस जा जेके माण्हू वेठा आहिनि, उहो बि ॾाढो स्ट्रांग आहे। असां वटि थोरो वीक आहे, सिंध में वीक आहे, हुते ॾाढो स्ट्रांग आहे।
इहो हिकिड़ो असां वटि जेको आहे सो इहा सुठी ॻाल्हि बि आहे इहा त असां वटि पॉलिटिशियन जेको आहे या जेको लोकल इवन पॉलिटिशियन आहे इलेक्टेड माण्हू जेको आहे उनखे से आहे. दिस इज़ वेरी गुड. मे बी तव्हांजी इहा ॻाल्हि जेका आहे त वरी पोइ उनजी परफॉर्मेंस खे कीअं चेक कजे, उनखे अकाउंटेबल कीअं ठहिराइजे, इहा दिस इज़ समथिंग जेका हुजणु खपे. ऐं उनजे लाइ कानून में प्रोविज़न आहिनि ॿ. पोइ हुते से कोन्हे, हुते बि आहे, इहा हेजमनी कई आहे हिननि. हुते बि आहे, पर हुते इहो आहे त छो त रूल बेस्ड आहे न, त इन करे पोइ डेविएट करणु थोरो ॾुखियो थो थी वञे. असां वटि बि डेविएशन त एतिरी न आहे का हिन खां, पर ओवरऑल जेका लोकल गवर्नमेंट जी जेका सर्विस आहे न, उहा सर्विस इलाही वीक आहे. रिज़ल्ट इन करे नथा हाणे हुते तव्हांजो डायरेक्टर लोकल गवर्नमेंट ADL जी या हुननि जो जेका सर्विस आहे दैट इज़ वेरी स्ट्रॉन्ग. मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो त शहबाज़ शरीफ़ आहे, परवेज़ इलाही आहे, वरी शहबाज़ आहे, या हाणे मोहतरमा आहे मरियम नवाज़, ठीकु आहे, त मीडिया जे करे उन्हनि जो कमु थो नज़र अचे या वाक़ई कमु बि कनि था? कमु बि थिए थो पियो हुते. जीअं मूं तव्हांखे चयो न, घणो करे डेवलपमेंट जेका आहे सा आहे प्लैनिंग बेस्ड. उहे जेके प्लैनिंग ठहिया, प्लैन्स ठहिया, उहे थींदा था रहनि, उहे अञा बि रिव्यू थियनि था पिया. ॿी ॻाल्हि हुते इहा हुई त हुते जेको प्लैनिंग एंड डेवलपमेंट जेको बोर्ड आहे उहो ॾाढो थोरो वाइड हुयो. उन में उहो इलाही पहिरीं खां बोर्ड ठही वियो, उन्हनि जा मेंबर्स थिया, ऐं मेंबर रुॻो अंदरूनी न हुया पर ॿाहिरां बि मेंबर आया, ठीकु आहे न. त उनजे करे उनजी जेको आहे सो जेको एक्सपोजर हुयो सो इलाही वाइड हुयो, उनजी वर्किंग इलाही प्रोफेशनल साइड ते वधीक हुई. रिज़ल्ट इन करे पियो मिले. रिज़ल्ट इन करे पियो आयो पिए. सिंध में जेको असां वटि PND जेको आहे डिपार्टमेंट रहियो, ऐं डिपार्टमेंट बि वरी उहा हिकिड़ी जेको सर्विस रही, उनजे अंदरि ई माण्हू हुया जेके जिन मूव कयो हॉरिज़ॉन्टली या वर्टिकली. असांजी PND पोस्ट ऑफिस आहे या न, वॾो कमु आहे, वॾो कमु आहे, नेचुरली एतिरो वॾो कमु आहे. इहो ॾाढो सुठो कमु थियो जेको जॾहिं बोर्ड ठहियो त उनजे करे हिते इलाही बहितर कमु थियो आहे. उन खां पोइ जो जॾहिं हाणे बोर्ड में मेंबर्स थी विया ऐं मेंबर्स वरी जेको नेचुरली उनजी वर्किंग इलाही बहितर थी आहे, इहो सुठो रिफॉर्म थियो आहे. पर अञा मुंहिंजे ख़्याल में असांखे प्लैनिंग साइड ते कंहिं बि प्रोविंस में, छो त असां सभु फॉलो था कयूं जेको फेडरल वारो जेको प्लैनिंग जो प्रोसेस आहे या इहे आहिनि, उहे अञा बि उहे फॉलो था थियनि. त उन्हनि खे मुंहिंजे ख़्याल में इलाही वॾी ज़रूरत आहे उन्हनि खे रिवाइज़ करण जी. ऐं प्रोविंस खे को चेक कोन्हे को प्रोविंस तव्हां हीअ न कयो, सो असांखे करणु खपनि. पॉलिटिकल मुदाख़लत पंजाब विज़वी सिंध फ़र्क़ु कहिड़ो? पॉलिटिकल त हर जॻह ते आहे, हर जॻह ते आहे, इहो किथे न आहे. लेवल ऐं रेशो इहो डिपेंड थो करे त तव्हां वटि केतिरो पार्टी ऐं CM केतिरो स्ट्रॉन्ग आहे, ठीकु आहे न. न, पोइ असांजा चीफ मिनिस्टर स्ट्रॉन्ग छो न हूंदा आहिनि? असांजा चीफ मिनिस्टर बि स्ट्रॉन्ग आहिनि, पर असां वटि तव्हां ॾिसो न, वरी हिते वरी ॿिया पुश एंड पुल आहिनि न. तव्हांखे अलायंस बि करिणो आहे, ठीकु आहे न. हाणे अलायंस करणु ज़रूरी आहे या न आहे ज़रूरी, इहो पॉलिटिकल डिसीशन हूंदो आहे, ठीकु आहे. हाणे तव्हां ॾिसो त पुठियां भेरे हिन खां कोन्हे को बि अलायंस कोन्हे थियो त तव्हांजो CM साहिबु स्ट्रॉन्ग आहे, ऐं इन में को शक कोन्हे को त CM साहिबु ॾाढा बहितरीनु डिसीशन वरिता आहिनि. डेवलपमेंट साइड ते ॾिसो या तव्हां इदारनि जी जेको वर्किंग आहे उन ते ॾिसो, अकाउंटेबिलिटी ते ॾिसो, त इहो कुझु शयूं जेके असांखे नज़र न ईंदियूं आहिनि, कुझु शयूं जेके आहिनि से अंदरि ई अंदरि थियनि थियूं. ख़ासि तौर ते जेका डिपार्टमेंट्स जी या कुझु इदारनि जी जेका अकाउंटेबिलिटी CM साहिबु करे थो, उहा शायदि असांखे ॿाहिरि नज़र नथी अचे, पर अंदरि आहे ज़रूरु. ऐं उनजी बेसिस ते पोइ फ़ैसिला बि करे थो ऐं थियनि था फ़ैसिला. ख़ासि तौर ते मुंहिंजे ख़्याल में जेका वरी पार्टी लीडरशिप आहे, उन खां बि साईं खे वॾी इन ॻाल्हि में सपोर्ट आहे जंहिंमें थिए थो. सो पॉलिटिकल नेचुरली जिते जिते पॉलिटिशियन हूंदो आहे, आवाम खां वोट वठी थो अचे. त हाणे इहो असां चवंदा आहियूं मुदाख़लत था कनि, मुंहिंजे ख़्याल में शायदि इहो एतिरो सही न आहे. नेचुरली उहो वोट वठी था अचनि, उन्हनि जो मैंडेट आहे उन्हनि जो, त माण्हुनि जी ॻाल्हि तव्हां ताईं पहुचाइनि ऐं तव्हां ताईं ॻाल्हि कनि. ॾिसो, मूंखे सिंध एजुकेशन फाउंडेशन में जॾहिं उहो पोइ जी ॻाल्हि आहे, अवल तव्हां ॿुधायो. हा, हाणे उन खां पोइ होम में आयो? न, हुन सेक्रेटरी कॾहिं थियो? उन खां पोइ जॾहिं मां आयुसि त पहिरीं लोकल गवर्नमेंट में हुउसि स्पेशल सेक्रेटरी थियुसि. पोइ तव्हां जेको आहे सो CM हाउस में सेक्रेटरी टू CM थियुसि.
हुतां घणा साल रहिया? सेक्रेटरी टू CM मां 2009 में वियो हुउसि ऐं 11 में शायदि मां हुतां माना साईं काइम अली शाह जे तौर में? साईं काइम अली शाह साहिब सां गॾु तक़रीबन 1.5 साल मां साईं सां गॾु रहियुसि। उन खां पोइ मां फेडरल गवर्नमेंट हलियो हुयुसि। पोइ फेडरल गवर्नमेंट में साईं मूंखे रिक्विजिशन मुंहिंजी आई मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स मां। ज़फ़र इकबाल साहिबु हुयो, ज़फ़र महमूद साहिबु हुयो सेक्रेटरी कॉमर्स। उन मुंहिंजी रिक्विजिशन मोकिली। उन जो चवणु इहो त पहिरीं मूंसां गॾु काज़ी इम्तियाज़ रहियो, उन ॾाढो सुठो सिंधी ऑफिसर हो, त हिकिड़ो ॿियो मूंखे खपे। पोइ हुन SNJD खां पुछियो त केरु वांदो वेठो आहे? काज़ी? जी हा, इस्टेब्लिशमेंट डिवीजन ॿुधायो हुनखे त भई फलाणो वांदो वेठो आहे। पोइ हुन मुंहिंजो कंहिंखां पुछियो हुन ई अच्छा, पर उन खां पोइ बहरहाल मुंहिंजी रिक्विजिशन थी। ऐं मूंखे हिते एक्चुअली पोस्टिंग करे छॾी मुंहिंजी इस्टेब्लिशमेंट डिवीजन तॾहिं DG नादरा नारा DG नारा उहो मां पोइ हुननि खे चयो त जेकॾहिं फेडरल गवर्नमेंट में पोस्टिंग थी आहे त पोइ मूंखे ओॾे पोस्टिंग ॾियो। एलिनेशन जी रजिस्ट्रेशन में तव्हां न विया? हा, पोइ मूं चयो मूंखे पोस्टिंग थी आहे त मूंखे ओॾे ॾियो। हुननि चयो हिते का ॿी वठि, कराची पोर्ट जो जेको हूंदो आहे DG पोर्ट ऐं शिपिंग इहो आहे, ॿियो आहे। पर मूं चयोमांसि न, मूंखे पोइ तव्हां जेके फेडरल गवर्नमेंट में आहे त पोइ तव्हां मूंखे ओॾे। त पोइ हुते मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स में पोस्टिंग थी वई, जॉइंट सेक्रेटरी एडमिनिस्ट्रेशन ऐं इंश्योरेंस। तक़रीबन 2 साल हुते गुज़ारिया। हाणे पोइ वरी हिते साईं काइम अली शाह साहिबु रिक्विजिशन साईं कॉमर्स जो जेको शोबो आहे उहो ॼण त सिंध लाइ आहे ई न, ईअं छो फील थो थिए? साईं इहो हिकिड़ी वॾी कमी आहे फेडरल गवर्नमेंट जी। ऐं उन जो हिकिड़ो पीपल्स पार्टी जे दौर में हिकिड़ो इनिशिएटिव अप्रूव थियो, जेको परवेज़ अशरफ साहिबु आहे जॾहिं इहो चीफ प्राइम मिनिस्टर थियो गिलानी साहिब खां पोइ। गिलानी साहिब जे दौर खां डिस्कशन शुरू थियो, अप्रूव थियो परवेज़ अशरफ साहिब जे दौर में। उहो हुयो डोमेस्टिक कॉमर्स। डोमेस्टिक कॉमर्स में इहो हुयो त हिकिड़ी पूरी विंग क्रिएट थी उते कॉमर्स डिवीजन में, ऐं उन विंग जा जेको आहे सो वरी 4 चइनी प्रोविंसिस में ठहणा। ठीकु आहे। हिन वक़्तु बि असांखे तव्हां ॾिसो त डिपार्टमेंट नालो अथव इंडस्ट्री ऐं कॉमर्स। इहे नाला बि पोइ नॉमेनक्लेचर बि चेंज थियो, पर अञा ताईं असां वटि का कॉमर्स इंडस्ट्री ऐं कॉमर्स का कॉमर्स विंग कोन्हे का। इन ते हिकिड़ो कमु करे सघिजे थो, बल्कि मूं त इन ते कुझु ठाहियो बि हुयो, पर पोइ अॻियां ओतिरे तरीक़े सां हली न सघियो। तमामु वॾो कमु आहे जेको कॉमर्स में प्रोविंसिस करे सघनि था। प्रोविंसिस जो तमामु वॾो हथु आहे। तव्हां ॾिसो न, हिते असां सिंध गवर्नमेंट इहो साईं काइम अली शाह जे दौर खां शुरू थियो, ऐं साईं हाणे मुराद अली शाह साहिबु त हुनखे अञा वधीक स्ट्रॉन्ग करे छॾियो आहे, जेको तव्हांजो इन्वेस्टमेंट जो जेको तव्हांजो पोर्टफोलियो आहे। ऐं बिल्कुलु इंडिपेंडेंट आहे, को हुन ते इन्फ्लुएंस कोन्हे, को ॿियो कोन्हे, को अॻे हुयो ई न, ॼण त हुयो ई न। हा। ऐं हुन में जेको आहे सो तव्हां वटि एक्सपर्ट लेवल जा माण्हू आहिनि। हिकिड़ो सरकारी मुलाज़िम बि कुझु हुन में आहिनि, जेको सेक्रेटरी आहे जेकी हुननि सरकारी आहे, पर ॿियो हुनजो जेको अमलो आहे सो सरकारी मतिलबु कोई कंहिं हुन मां सिविल सर्विसिस मां न आहिनि वियल। ऐं जेको चेयरमैन आहे सो बि ॿाहिरां आहे। त इहो ऐं हिकिड़ो वॾो इंसेंटिव आहे, इहो हिकिड़ो वॾो इनिशिएटिव आहे। त इन खे अञा इन्हनि खे वधीक अञा वधाइणु खपे। कॉमर्स साइड ते जेकॾहिं प्रोविंसिस में असां कमु कयूं, इलाही वॾे कम जी गुंजाइश आहे। पर मुंहिंजे ख़्याल में फेडरल गवर्नमेंट जो जेको पहिरियों कमु हुयो न, त प्रोविंसिस में इहे इस्टेब्लिश थियनि, ऐं पोइ वरी फेडरल गवर्नमेंट खे पंहिंजा कम कुझु कॉमर्स जा हेठि आणिणा आहिनि, ऐं हितां हिननि खे ट्रेन करिणो आहे, हितां हिननि खां उहो कमु वठिणो आहे। उहो फेडरल गवर्नमेंट कॉमर्स मिनिस्ट्री जेको आहे सो हिन ॻाल्हि में अञा ताईं फेल आहे। इहो कमु अॻियां न की हुननि पंहिंजी त विंग क्रिएट करे छॾी, 21-22 ग्रेड जूं पोस्टूं वठी छॾियूं, उहो सभु कुझु हुननि कमु करे छॾियो। हालांकि हिकिड़े दौर में कॉमर्स जो मिनिस्टर मखदूम अमीन फ़हीम मरोम्बो साईं त इहो कमु कराए वियो न। हा। पर उन खां पोइ 5-7 महीननि खां पोइ इलेक्शन थी वियो, पोइ नवाज़ शरीफ़ साहिब जी हुकूमत अची वई। हालांकि मूंखे यादि आहे त उन वक़्तु जॾहिं इहो थियो हो त साईं ॾाढो सुठी इनपुट हुई पंहिंजो इसहाक डार साहिब जी। जॾहिं असां रूल्स खणी विया हुआसीं कैबिनेट में, त कैबिनेट हिन में चयो त तव्हां पहिरीं सभिनी सां डिस्कस करे वठो। त इसहाक डार साहिब सां ऐं पूरी जेका कमेटी हुई उन सां डिस्कस जॾहिं थियो, ॾाढी सुठी उन्हनि जो कंट्रीब्यूशन हुई, ऐं असांजे ॿियनि दोस्तनि जी बि सभिनी जी। पर समहाउ उहो हली न सघियो। अहिड़े तरीक़े सां ॿियो डिसीजन, तमामु वॾो डिसीजन हो हुन वक़्तु पीपल्स पार्टी गवर्नमेंट जो, एक्सपोर्ट इम्पोर्ट बैंक ठाहिण जो। उहो हाणे आहे ई कोन।
हाणे उहा एक्सपोर्ट इम्पोर्ट बैंक जेका आहे सा रुगो न त असांजी ज़रूरत आहे, पर जेके D8 जा जेके कंट्रीज़ आहिनि उन्हनि जी जेका कॉन्फ्रेंस आहे, उन जे कॉन्फ्रेंस में बि ऐं जेको सार्क आहे उन में बि कुझु शयूं सभिनी मुल्कनि खे विराए ॾिनियूं आहिनि। त इहा इम्पोर्ट एक्सपोर्ट बैंक असां वटि इन हिसाब सां बि आहे त असां D8 सभिनी तॾहिं खां वठी सभिनी कंट्रीज़ खे बि असांखे मिलाइणो आहे, सार्क मां फ़ाइदो वठिणो आहे। कंसर तव्हां वरी नौकिरी कयो, हाणे उहा इम्पोर्ट जीअं एक्सपोर्ट बैंक त ठहे घटि में सर घटि। बैंक त ठही वई, हा बैंक त ठही वई, अने बैंक ठाहिणो अने बैंक जो हेडक्वार्टर कराची में हुजिणो हुयो, जिते तव्हांजी इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे उन जो असां हेडक्वार्टर खणी वियासीं लाहौर। इहो भला छो था कयूं असां? ऐं हाणे मूं कुझु ॾींहं पहिरीं ॾिठो पियो त उनजे जेको बैंक जो प्रेसिडेंट आहे या चेयरमैन आहे उनखे को 25 लख लाइ घणी पघार बि मिले थी पई हर महीने। इहो केरु कोन थो पुछे त असांजी एक्सपोर्ट में वाधारो छा थियो आहे उन बैंक जे करे, केतिरनि एक्सपोर्ट्स खे असां इंसेंटिव ॾिनो आहे। गवर्नमेंट उन जे लाइ पैसा बि रखे थी पई हर साल, फेडरल गवर्नमेंट। सभिनी खां वॾी ॻाल्हि सही मां तव्हांखे ॿुधायां त बिलियंस जे हिसाब सां असां ख़ुदि एक्सपोर्टर्स खां था पैसा वठूं। असां 0.05% हर एक्सपोर्टर जी जेका पैसा स्टेट बैंक में अचनि था डॉलर, उन्हनि मां असां उहे पैसा स्टेट बैंक ओॾी महिल कटे थी छॾे उन्हनि जो एट सोर्स एज़ एक्सपोर्ट डेवलपमेंट फंड। सेस जीअं थींदो जी हाणे उहो एक्सपोर्ट डेवलपमेंट फंड किथे केतिरो ख़र्च थो थिए, इहो जॾहिं मां हुते जॉइंट सेक्रेटरी हुयुसि, पोइ एडिशनल सेक्रेटरी बि मां कॉमर्स में रहियुसि, त मां तॾहिं मिनिस्टर साहिबु असांजो जेको चेयरमैन हो हुनजो मखदूम साहिबु, त मखदूम साहिब जे साम्हूं जॾहिं उहो एजेंडा आयो हिकिड़े दफ़े हुन मीटिंग जो, त मां साईं खे चयोमांसि मुंहिंजो सर इहो त तव्हां ॾिसो त मतिलबु असां मर्दान में था ख़र्चु कयूं पिया हेतिरा करोड़ रुपया, ठीकु आहे उहो पाकिस्तान आहे ख़र्चु कयूं ज़रूरु, असां इहो न आहे त को न कयूं असां, पर बेसिकली जिते इम्पोर्ट आहे या एक्सपोर्ट आहे उन ते छा था असां कयूं। तव्हांजो कराची साइट, कराची जो कोरंगी तव्हांखे केतिरो कुझु थो ॾिए, उन जा रोड रस्ता पाणी गैस त ॾिसो, त असां उते छो नथा करे सघूं। डिस्प्ले सेंटर त असां अलाए किथे चऊं त ठाहियूं वञी, डिस्प्ले सेंटर कराची साइट में त को डिस्प्ले ठाहियो जिते हेतिरी वॾी इंडस्ट्री तव्हांजे पाकिस्तान जी सभिनी खां वॾियुनि कंपनियुनि खे आइकिया खे ॿिए खे फलाणे खे हितां एक्सपोर्ट थी वञे पई, त उन्हनि जो त को हिकिड़ो डिस्प्ले सेंटर हिते ठाहियूं। शाबत साहब वरी बि असांजो गुल अहमद जो जेको आहे ज़ैन साहब इहो मेंबर हुयो, ॿिया हुया, काफ़ी इहे इशू खणंदा रहिया। ऐं पर मुंहिंजे ख़्याल में इहो जेकॾहिं डोमेस्टिक कॉमर्स में अचे, प्रोविंशियल गवर्नमेंट खे अॼु बि वठणु खपे हुन मां शेयर, एटलीस्ट मुंहिंजे ख़्याल में त 8 खां 10 अरब रुपया हर साल में रुगो सिंध गवर्नमेंट खे शेयर मिली सघे थो जेकॾहिं उतां कनि त। फेडरल गवर्नमेंट छा कयो आहे, हालांकि उहो फेडरल गवर्नमेंट जो रेवेन्यू न आहे, ठीकु आहे, कानून थो चए पियो, EDF जो लॉ थो चए त इहे पैसा रुगो डेवलपमेंट बोर्ड वेंदो, उहो ख़र्चु करे सघंदो। हू छा कंदा आहिनि, सॼो पैसो पंहिंजो पाण वटि वठंदा ऐं पोइ हिकिड़े साल में तव्हांखे 5 अरब रुपया 2 अरब रुपया तव्हांखे ॾींदा ऐं उहो बि पूरो ख़र्चु कोन थो थिए। वाए इहे शयूं आहिनि जेके रेज़ करणु खपनि CCI लेवल ते। असां वटि नेशनल इकोनॉमिक काउंसिल जी मीटिंग ई रुगो बजट खां हिकिड़ो ॾींहुं पहिरीं थी थिए साल में, छो कॉन्स्टिट्यूशन थो चवे त हुनजी पंहिंजी सेक्रेटेरिएट हुजणु खपे, CCI जी बि, CCI जी पंहिंजी सेक्रेटरी, NFC जी पंहिंजी सेक्रेटरी। इहे जेकॾहिं तव्हां इहे टे तव्हां जेकॾहिं कॉन्स्टिट्यूशनल इदारा ठाहियो ऐं इंडिपेंडेंट ठाहियो, हा ठीकु आहे, मतिलबु चइनी सूबनि मां तव्हांखे NFC आहे। ठीकु आहे, हाणे फेडरल गवर्नमेंट फाइनेंस डिवीजन त पाण हिकिड़ी पार्टी आहे न, जीअं सिंध फाइनेंस डिपार्टमेंट हिकिड़ी पार्टी आहे, हू बि हिकिड़ी पार्टी आहे, ऐं उन हिकिड़ी पार्टी खे असां चई छॾियो त तूं NFC हलाए। हुते जेको पहिरियों उहो प्रोविंशियल फाइनेंसिस खे डील करण वारो विंग हो, उहो ई NFC खे थो डील करे, त उनजी अकाउंटेबिलिटी केरु कंदो। सो त इन करे NFC सेक्रेटेरिएट थियणु खपे, CCI सेक्रेटेरिएट थियणु खपे। हाणे ॾिसो जॾहिं यूसुफ रज़ा अरिड़हीं अमेंडमेंट जॾहिं आई आहे, यूसुफ रज़ा गिलानी साहब या पोइ परवेज़ अशरफ साहब आयो, साल में 4 मीटिंग थियणु खपनि CCI जूं। उन्हनि 1.5 साल या 2 साल जेको पीरियड जेको हुननि जो रहियो आहे, बल्कि 2010 खां वठी 13 ताईं, मुंहिंजे ख़्याल में एवरेज 5 मीटिंगूं थियूं आहिनि हर साल, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ तव्हां वरी रिकॉर्ड ॾिसो, 2013 खां पोइ तव्हां ॾिसो, नवाज़ शरीफ़ साहब जे 5 साल में टोटल मुंहिंजे ख़्याल में 3 मीटिंगूं थियूं। इमरान ख़ान साहब त जहिड़ो जवाबु ॾेई वेठो, त जॾहिं वञी माण्हुनि चयोसि भई हाणे सुप्रीम कोर्ट था वञूं, न त मीटिंग सॾाए, तॾहिं वञी मीटिंग सॾाई। हींअर बि तव्हां ॾिसो त मुंहिंजे ख़्याल में का 1 अधु मीटिंग थी हुजे। त
त तव्हां पोइ असां नेशनल कंसेंसस असांजो किथे थींदो? ॾिसो न, कॉन्स्टिट्यूशन तव्हांजो चई छॾियो। पोइ साईं इहा क़ौमी वहदत इहो हिकिड़ो नारो ऐं नालो आहे न बसि। हा, पर उन में असां सभु शामिल आहियूं न। न न न मां ईअं नथो चवां त तव्हां आहियो मां न आहियां, मां आहियां तव्हां न आहियो, ईअं न, सभु। जी, अॼु मां ॾिठो पिए राति, बल्कि कामरान खान साहब हिकिड़ो प्रोग्राम कयो त SIFC को ब्यूरोक्रेसी ने पछाड़े आहे। अच्छा, सॼे प्रोग्राम में किथे बि इहा ॻाल्हि कोन की, पर हेडिंग हुनजी प्रोग्राम जी आहे। हा, पहिरीं ॻाल्हि त SIFC जी ज़रूरत छो पई जेकॾहिं तव्हां वटि NEC सही हले त? जॾहिं सभु आहिनि, जॾहिं CCI सही हले त छो ज़रूरत पए हुनजी? ठीकु आहे न। सो जॾहिं तव्हां हिकिड़ा सुपर इम्पोज़ कंदव के बॉडीज़ क्रिएट करे, रुगो नोटिफिकेशन ठाहिण सां अॼु तव्हां वटि इख़्तियार आहे, मेजॉरिटी आहे, तव्हांजी मर्ज़ी आहे, जेको वणे सो रूल ठाहे छॾियो। ठीकु आहे न, त उहा दैट्स अ सेपरेट थिंग। पर हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशन जेके शयूं चई छॾियूं आहिनि उहे त ठाहियो न। हिकिड़ी नंढड़ी साई वटि साईं हाज़िर। नाज़रीन, असांजूं ॻाल्हियूं जनाब कबीर काज़ी साहिब सां जारी आहिनि। काज़ी साहिब जेको कामर्स शोबो या ॿियनि शोबनि जे हवाले सां ॻाल्हियूं कयूं आहिनि, हिन जो मतिलबु आहे त हीअ मसइलनि जी हिकिड़ी नाइंसाफ़ियुनि जी, बेवाजिबियुनि जी चोतरफ़ हिकिड़ी देग आहे, जंहिंमें बकुल काज़ी साहिब जी त असां सभु जो सभु इन्वॉल्व आहियूं। रुगो को हिकु माण्हू या हिकु धुर न, पर सभु जो सभु आहियूं। उनखे सिधो करिणो पवंदो, उनखे सिधो थियणो आहे हिकु ॾींहुं, पर वक़्तु वञे थो वेंदो त उन वक़्त खे थोरो ज़हन में रखिणो पवंदो। हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी पाण था ॻाल्हायूं काज़ी साहिब सां।